सखर में डायरेक्टर एजुकेशन ऐं हेडमास्टर तरफां 6 खां 8 क्लास जा धारदार इम्तिहान शेड्यूल पधरा करण सबब वालिदेन परेशान थी विया। डायरेक्टोरेट ऑफ स्कूल एजुकेशन एलिमेंट्री एंड सेकेंडरी सखर रीजन दीदार हुसैन जलबाणी 6 खां 8 क्लास जा सालियाना इम्तिहान 25 जून खां 26 जून ताईं वठण जो लेटर जारी कयो। लेटर मूजिब शागिर्दनि खां 4 पर्चा वठी 15 ॾींहनि अंदरि रिज़ल्ट पधरो कयो वञे। डायरेक्टर जे जारी कयल टाइम टेबल मूजिब 25 जून ते सुबुह जो 8:30 खां 10 वॻे ताईं मादरी ज़बान जो पर्चो, 11 खां 12:30 ताईं मैथ जो पर्चो वरितो वेंदो। 26 जून ते सुबुह खां 8:30 खां 10 वॻे ताईं अंग्रेज़ी ऐं 11 खां 12:30 ताईं जनरल साइंस जो पर्चो थींदो। गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल शहीदगंज सखर 6 खां 8 क्लास जे सालियाने इम्तिहान जो जुदा शेड्यूल पधरो करे छॾियो आहे। शेड्यूल मूजिब 25 जून बजाए 26 जून खां 30 जून ताईं रोज़ानो 1 पर्चो वठण जो शागिर्दनि खे शेड्यूल ॾिनो वियो आहे, जंहिंमें 27 जून जो वक़फ़ो पिणु कयो वियो आहे। अहिड़ी पधराई सबबि शागिर्द परेशान थी विया आहिनि त हू कहिड़े शेड्यूल तहत इम्तिहान ॾियनि।